अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्ना सय्यदना व मुर्शिदना व मौलाना व हादियना व महदियना व हबीबना व हबीब रब्बिना व तबीब क़ुलूबिना मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन व क़मरन मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबा अस्लुहा साबितुन व फ़रुहा फ़िस्समा तुअती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा व यज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मसलुल्लज़ी यज़्कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़्कुरु रब्बहु कमसलिल हय्यि वल मय्यित औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम सदर जलसा बरादरम मुकर्रम हज़रत मौलाना अब्दुल रकीम मेखो साहब दामद बरकातुहुल आलिया स्टेज ते मौजूद बिया मेहमान गिरामी उलमा किराम पिंडाल में मौजूद मुझा दोस्तों अजीज़ो ऐं भाइरो मां ख़ुद पंहिंजे वालिद साहब रहमतुल्लाह अलैहि सां गॾु असांजे बिरादरम शहीद अब्दुल हई रहमतुल्लाह अलैहि जे ताज़ियत ते हाज़िर थियोसि। असांजा वालिद साहब साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैहि जा बि ख़लीफ़ा हुया ऐं साईं वॾा हालई शरीफ़ वारा रहमतुल्लाह अलैहि उन जा बि असांजा बाबा साईं ख़लीफ़ा हुआ ऐं बाबा साईं रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे मुर्शिद खां फैज़ हासिल करण जे लाइ फरमाईंदा हा त असांजा मुर्शिद चवंदा हा त फैज़ हासिल करण जे लाइ मुरीद खे मुर्शिद खां टिनि ॻाल्हियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। अबा घणियूं ॻाल्हियूं मां एतिरो पंधु करे एतिरो सफ़र करे आयो आहियां तव्हांजे लाइ तव्हां जेके ॿारनि खे छॾे तव्हां जेके वॾा वेठा आहियो समझदार तव्हां तवज्जो कंदव त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ईंदी। ॻाल्हि नई थो कयां ॻाल्हि कलमे जी आहे पर तव्हांखे नहीं लॻंदी तंहिंजे करे आम ख़तीबनि वारो
वो बयान कोन्हे, छो त मूंखे ख़तीब बि कोन्हे ऐं न को मूंखे बयान करणु ईंदो आहे। हिते साईं अब्दुल रकीब साहब जी शफ़क़त आहे जो साईं जन मूंखे हुकुम कयो, राति गाॾी हलाए करे कराची खां पहुतोसि 8 बजे 8:30 बजे शाहपुर चाकर, सुबुह 5 बजे उतां रवानो थियो आहियां। हींअर हिते तव्हांजी ख़िदमत में आहियां। तव्हां क़दुरु कयो, मूंखे तव्हांजो क़दुरु आहे। तव्हां 5 मिंट सिर्फ़ु तवजो, मुंहिंजो बयानु 15-20 मिंट हूंदो, बयानु न हूंदो, अर्ज़ु आहे। त बाबा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मुर्शिद खां फैज़ वठण जे लाइ 3 शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे, पोइ फैज़ मिलंदो मुरीद खे मुर्शिद खां। अबा घणियूं शयूं ॻाल्हायो, घणियूं? 3। हिकु त मुरीद मुर्शिद जो अदब करे, छा करे? अदब हुजे। ॿियो अक़ीदो हुजे मुर्शिद में। टियों इताअत ऐं ताबेदारी हुजे। अदब कहिड़ो हुजे मुर्शिद जो वुज़ू करे गोॾा भञी मुर्शिद जॻह वेह ऐं कंध हेठि करे वेह। सम्झो था? हिकिड़ो इहा ॻाल्हि आहे, अदब इहो आहे। अक़ीदो इहो हुजे त मुर्शिद ॿिया बि दुनिया में अलाए भला आहिनि, पर मुंहिंजे मुर्शिद जहिड़ो कोई मुक़ाबले में न आहे। अक़ीदो इहो हुजे मुर्शिद में। 3 नंबर ते इताअत हुजे, यानी मुर्शिद जेको अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शरीयत जा हुकुम ॿुधाए उन ते अमल करे। ए 3 शयूं जे मुरीद में हूंदियूं अदा, उनखे मुर्शिद मां फैज़ कामिल हासिल थींदो। सम्झो? घणियूं शयूं? 3 शयूं। अक़ीदो, अदब ऐं इताअत। त असांजे बाबा साईं रहमतुल्लाह अलैह खे असां ॾिठो त जेतिरो पंहिंजे मुर्शिदनि में अदब हुयो, अक़ीदो हुयो ऐं इताअत हुई, कंहिं मुरीद में न हुई। बाबा साईं लाहौर विया, ईशा जी निमाज़ खां पोइ बयान थियो। बाबा साईं फरमाया मुर्शिद खे सही थोरो पेट में सूर आहे, का फकी बकी हुजे त मूंखे ॾिजो। फरमाया पुट अचो घर। मस्जिद खां साईं लाहौर वारा रहमतुल्लाह अलैह घर जे दरवाज़े ते बाबे खे फरमायूं, पुट हिते बीहजो, असां अचूं था। इंसान आहे, बुज़ुर्ग बि इंसान आहे, ॻाल्हि विसरी वई, सियारे जी राति हुई। सुबुह जी निमाज़ जे टाइम ते साईं लाहौर वारा घरां ॿाहिरि निकिता, ॾिठूं त असांजो बाबो साईं बीठो सॼी राति वुज़ू सां ज़िक्र पियो करे। त साईं जन मुर्शिद जो ॾिठो, चई अल्लाह पुट तव्हां बीठा हुयो, पेशानी ते चुमी बि ॾिनऊं। चई पुट अचो। फजर जी निमाज़ पढ़ाई साईं लाहौर वारा मस्जिद में, दर्स ॾिनऊं। पोइ पंहिंजे हुजरे में वठी विया, पेशानी ते बोसो ॾेई करे फरमायूं, छो त साईं लाहौर वारा अबा हज़रत अमरोटी वॾनि जा ख़लीफ़ा हुआ। अबा ॻाल्हि सम्झो था मुंहिंजी? सम्झो था? हज़रत अमरोटी साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जा साईं लाहौर वारा ख़लीफ़ा हुया। पोइ साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, अदा असांखे जेके हज़रत अमरोटी खां शइ मिलियूं शयूं, ही 3 शयूं असां अॼु ॾींहुं ताईं कंहिंखे कोन ॾिनियूं आहिनि, जेके तव्हांखे ॾियूं था। हिकु त कशफ़ कुबूर ॾिनऊं, क़बर वारे जो कशफ़। इहो बि साईं लाहौरी हज़रत अमरोटी जो फैज़ हो। साईं लाहौरी बाबे खे कशफ़ क़बर जो वज़ीफ़ो ॾिनो। ॿियो दुश्मन खां मख़फ़ी थियण जो, त दुश्मन जे भरिसां पढ़ी वञो त अंधो थी वञे। ऐं टियों कादरी सिलसिले जा 16 मुराक़बा। साईं लाहौर फरमाया त हज़रत अमरोटी ॿियूं शयूं बि ॾिनियूं, पर ही 3 शयूं असां कंहिंखे न ॾिनियूं। पुट मोहम्मद हसन तोखे ॾियूं था। त हज़रत लाहौरी जी बरकत हुई। पोइ बाबा साईं रहमतुल्लाह अलैह साईं जन जे वालिद साहब साईं अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते साईं अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह बि बीठो हुयो भरिसां। ही गुनहगार बि हुयो ऐं असांजे बाबा साईं बि आहे। बाबा साईं रहमतुल्लाह अलैह मुराक़बो करे साईं अब्दुल रज़ाक मेखे रहमतुल्लाह अलैह खे पुठी तट ठपे, फरमाईं त अदा तव्हां फ़िक्र न कजो, तव्हांजो फर्ज़ंद शहादत जे आला दर्जे ते अल्लाह जन्नतुल फिरदौस में आला दर्जो ॾिनो। त इन सिलसिले में जलसो आहे। अल्हम्दुलिल्लाह मां बेहद शुक्रगुज़ार आहियां साईं अब्दुल रकीब साहब दामद बरकातुल अलैह जो, उनजे भाइरनि जो, उनजे दोस्तनि जो हिन गुनहगार खे शरीक कयूं। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तवज्जो खपे तव्हांजो थोरी देर। मुझे का आयत शरीफ पढ़ी है, वह सूरत इब्राहिम जी 24 नंबर आयत। सूरत केड़ी? सूरत इब्राहिम। याद कयो, घर वही तर्जुमो कजो। सूरत इब्राहिम आयत नंबर 23 या 24 है, सीपारो 13। तव्हां सां जेको कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पढ़ो कलमो।
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो कलमो मर्दन पढ़ियो आहे ऐं औरतुनि बि पढ़ियो आहे अल्हम्दुलिल्लाह। इन कलमे जे बारे में अल्लाह तबारक व तआला हिन सूरत इब्राहिम में बयान फरमाए थो। रब से फरमाए तो मसलु कलिमतिन तय्यबतिन का शजरतिन तय्यबा। अल्लाह से फरमाए तो त कलमो हिकड़े वण जे मिसल आहे। कलमो वण वांगुर आहे। सवलो मिसाल आहे, तव्हां सां ॿाहिराड़ी जाऊं त इहो आयत में मां पढ़ी आहे, तव्हां असांखे सम्झ में सवली ईंदी। अल्लाह साईं कलमे के वण जे बराबर छो तो करे? इन जे करे जो रब साईं फरमाए थो जॾहिं तव्हां को वण पोखींदो त चक्की वण जी कढींदो, हेतिरी चक्की हूंदी या हेतिरी चक्की हूंदी, उन वण जी चक्की के ज़मीन में लॻाईंदो। ज़मीन में लॻाइण खां बाद में जे ईअं छॾे ॾींदो, ईंदी का बकरी त चक हणी खाई वेंदी, उहो वण तबाह थी वेंदो, तव्हांखे मेवो न ॾींदो। तंहिंजे करे उन वण जी चक्की खे चौधारी या लोढ़ो ॾींदो, डींगर ॾींदो या सिरूं ॾींदो, तव्हां त इहो चक्कीअ खे का बकरी न खाए, नुक़सान न थिए। ऐं अहिड़े तरीक़े सां सर्दीअ खां बि बचाईंदो। अब बचाईंदो न, गर्मी खां बि बचाईंदो। घणो पाणी बि न ॾिबो, थोरो पाणी बि न ॾिबो, पूरो पूरो पाणी ॾिबो उनखे। जॾहिं क़ुरान चए थो त असलुहा साबितुन व फरहा फिस समाए, रब से फरमाए थो जॾहिं इन वण जी तो संभाल कई, केतिरा ई इन में नुक़सान थियनि हा, इहो वण तबाह थिए हा, इन जी तो हिफ़ाज़त कई। हाणे इन जूं पाड़ूं जॾहिं ज़मीन में लॻी वियूं, अब समझो ॻाल्हि खे, ऐं इन जूं टारियूं जॾहिं मथे वियूं, हाणे रिढ बकरी बि हिनखे न खाईंदी, गर्मी सर्दी बि न लॻंदसि, ऐं हिनखे पाणी पाड़ूं पाणे ज़मीन मां चूसींदियूं। अल्लाह फरमाए थो इहो वण साल में हिकु दफ़ा तोखे मेवो ॾींदो। इहो मिसाल ॾेई करे रब फरमाए थो त कलमो बि वण वांगुरु आहे। अब वण जो मिसाल सम्झो, कलमे में कहिड़ो नुक़सान आहे? अल्लाह से फरमाए थो जॾहिं तो कलमे जो वण ज़मीन में लॻायो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चई छॾी, हाणे इन जे बि नुक़सान थियण जा कई सबब आहिनि। जेकॾहिं अल्लाह जी ज़ात में तूं अल्लाह जी तौहीद में शिरक कंदे त कलमे खे नुक़सान। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत जे मुताबिक़ शादी गमी उथण वेहण तिजारत हुजूर जे सुन्नत जे खिलाफ कंदे त बि तुंहिंजे कलमे खे नुक़सान थींदो। तंहिंजे करे कलमे जी हिफ़ाज़त जे लाइ, कलमे जे वण खे पोखण जे लाइ त इहो इन वण इहो कलमे जो अहिड़ो अहल थी वञे जो तोखे मेवो खाराए। इन जी ख्यालदारी मुसलमान जे मथां फर्ज़ आहे त अल्लाह जी ज़ात में शिरक भी न करे, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। शादी गमी, तिजारत, कारोबार, उथड़ी वेहणी, ये सब नबी साईं जे सुन्नत जे मुताबिक़ कंदे त कलमो तोखे क़ुरान चए थो तोती उकला कुल हीन बेज़िन रबिहा, ही वण साल में हिकु दफ़ा वण ॾींदो। कलमे वारो वण 12 महीना दुनिया में, कबर में, हशरत में, आखिरत में तोखे मेवो ॾींदो। अब समझो, समझ ॻाल्हि आई? त अज़ीज़ दोस्तों, हिन कलमे खे अल्लाह तबारक व तआला वण सां मुशाहबत अता फरमाई आहे। मसलु कलिमतिन तय्यबतिन का शजरतिन तय्यबा असलुहा साबितुन व फरहा फिस समाए तोती उकला कुल हीन बेज़िन रबिहा। रब से फरमाए तो हे वण पोखे इहो बि नुक़सान में थी वञे हा, तबाह थिए हा, रिढ बकरी खाए सा, इनखे सिरूं ॾिनई, लोढ़ा ॾिनई, पाणी टाइम ते ॾिनई, संभाल कई। हाणे इहो वण जॾहिं मज़बूत थियो, पाड़ू ज़मीन में, चोटियूं मथे थी वयूं, साल में हिकु दफ़ा वण ॾींदो। कलमे जे तकाज़नि खे तो पूरो कयो। ईअं न आहे कलमो पढ़ी छॾी, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सुबुह जो अज़ान थी अचे, अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह अस्सलातु खैरुम मिनन नौम, ही सुतो पियो त कलमे खे पाणी ॾिनई। ॻाल्हायो, अब कलमे खे पाणी ॾिनई? न ॾिनई न। कलमो चए तो निमाज़ पढ़, न पाण नमाज पढ़ी, न ज़ाल नमाज पढ़ी, न धीअन नमाज पढ़ी, न नूह नमाज पढ़ी, न पुट नमाज पढ़ी, घर में आका के रोलो, कंहिं बि फजर जी नमाज न पढ़ी, ज़ोहर जी नमाज भी वही, असर मगरिब इशा जी नमाज भी वही, जुमो भी वयो, रमज़ान जा रोज़ा भी वया, 10 साल 20 साल 40 साल 50 साल। पोइ मुंहिंजा दोस्तो अजीज़ो बुजुर्गो, इहो कलमे जो जेको वण आहे इहो मेवो न खाराईंदो। कलमे जे वण जो मेवो इहो आहे जॾहिं क़यामत जे ॾींहुं तूं उथी, जॾहिं तुंहिंजे मरण जो वक़्तु अचे, हीन तरल मलाइकत, जॾहिं इज़राइल अचे, मौत मलकल मौत जा फरिश्ता अचनि, तुंहिंजे कलमे सां यारी हूंदी, कलमे खे पाणी ॾिनी,
सुन्नत ते अमल कयो ज़ाल हुजे या मुर्स हुजे मर्द हुजे या औरत हुजे जरे इज़राइल साम्हूं ईंदो दुनिया विसरी वेंदी ज़बान ते कलमो जारी हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ईमान सां ख़ात्मो थियो इहो आहे कलमे खे पाणी ॾियणु जरे ईमान सां ख़ात्मो थी वियो अब तवज्जो कयो त जरे ईमान सां ख़ात्मो थियो कबर कुशादी हूंदी कबर में जरे मुनकर नकीर ईंदा मुल्क में बियो कॾहिं कबर में न वियासीं शिकारपुर त वियासीं सखर वियासीं अमेरिका लंडन वियासीं हैदराबाद कराची वियासीं कबर में कॾहिं न वियासीं कबर वतन भी ॿियो हूंदो माण्हू भी ॿिया हूंदा मखलूक भी ॿी हूंदी मुनकर नकीर हूंदा तंबीउल गाफ़िरीन किताब में ईंदो आहे जेकॾहिं मुनकर नकीर जा हालात बयान कजनि त हू कहिड़ी शिकल में ईंदा माण्हू जा हाव फाटी एडी खौफनाक शिकल में ईंदा उहा असांखे तैयारी न आहे उहा तैयारी कलमे जी करणी पवंदी जीअं दुनिया जे वण खे पाणी ॾींदे साल में हिकु दफ़ा मेवो मिलंदो कलमे जे वण खे पाणी ॾींदे तोखे मरण महिल मेवो मिलंदो ख़ात्मो बिल ख़ैर ईमान सां थींदो रूह तुंहिंजो ईअं परवाज़ कंदो जीअं मखण मां वार कढी छॾियो ख़बर बि न पवे बाक़ी जेकॾहिं कलमे जे वण खे पाणी न ॾिनई हिन क़ुर में लिखियल आहे वन्नाज़ियात ग़रक़ा वन्नाशितात नश्ता ईअं फ़रिश्ता रूह पटींदा जीअं ॼांगरियूं डिंगरी जे मथां कपड़ो विझी छॾियो कपड़े खे छिकियो तंद थी वञे उज़वा सड़ंदा उज़वन में तकलीफ़ हूंदी कलमे जे वण खे पाणी ॾिनो थी त कलमे जे वण खे पाणी ॾींदे मरण जो ख़ात्मो ईमान सां थींदो औलाद मथां बीठी हूंदी कोई कम न ईंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे जे वण खे पाणी ॾिनव ईमान सां ख़ात्मो थियो कबर कुशादी थी वेंदी मुनकर नकीर सवाल करण ईंदा सवालनि जो जवाब आसान थी वेंदो जन्नत जो बिस्तरो विछाए ॾींदा जॾहिं क़यामत जे ॾींहुं तूं उथंदे क़ुर चए थो यौम तब्यज़्ज़ु वुजूह तुंहिंजो मुंहुं चोॾी जे चंड वांगुरु चिमकंदो जेकॾहिं कलमे जे वण खे पाणी न ॾिनई क़ुर जो क़दुरु न कयोसीं न मर्दनि न औरतुनि न नंढनि न वॾनि न ग़रीबनि न अमीरनि कंहिं क़ुर जो क़दुरु न कयो त क़ुर चए थो क़यामत जे ॾींहुं उथंदे व तस्वदु वुजूह जंहिं कलमे जे वण खे पाणी न ॾिनो उनजो मुंहुं कारो हूंदो खबे हथ में अमाल नामो हूंदो नफ़सी पियो कंदो पर जंहिं कलमे जे वण खे पाणी ॾिनो कलमे जे वण जो पहिरियों पाणी आहे फजर जी नमाज़ 5 वक़्त नमाज़ पढ़े रमज़ान जा रोज़ा रखे पराई औरत खे न ॾिसे अखियुनि जी हिफ़ाज़त करे ज़बान जी हिफ़ाज़त करे नबी से फरमायो हिकिड़े साहिबी चयोसीं मां जन्नत में वञणु चाहियां थो फरमायो ॿिनि शयुनि जी ज़मानत तूं ॾे अना अज़मनतु लहुल जन्नत तुंहिंजे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद अरबी आहियां साईं कहिड़ियूं ॿ शयूं फरमाई जेके ॿिनि ॼाणियुनि जे विच में ज़बान आहे ॿिनि टंगुनि जे विच में ओघड़ आहे इन जी ज़मानत तूं ॾे उम्मती तुंहिंजी जन्नत जी ज़मानत मां मोहम्मद अरबी ॾियां अॼु हिन शइ जो कोन्हे क़दुरु नबी साईं जी सुन्नत खां परे असांजो माशरो ख़राबु थियो हाणे पोइ माण्हू अचनि था साईं अमरोड शरीफ़ आया हाले जी शरीफ़ आया बुज़ुर्ग ॾे विया साईं परेशानी आहे औलाद ना फरमान रिज़्क़ में बरकत रहे साईं दुआ कयो अल्लाह बरकत ॾे बरकत क़ुर जे कलमे खे पाणी ॾे तोखे मिली वेंदी हिकिड़ो शख़्स हुयो पैदल हज ते वञे पियो कंहिं दोस्त खे पंहिंजी जॻह हुनजे हवाले कयई अदा हे मुंहिंजी जाइ सामान समेत आहे इन जूं चाबियूं तोखे ॾियां थो मुंहिंजी जाइ संभाल जा पैदल हज ते वञा थो 6 महीना लॻनि 4 महीना लॻनि जॾहिं मोटी अचां मूंखे जाइ वापसि ॾिजां हुन चवंदा ठीकु आहे हिन 4 महीना लॻाया पैदल वियो या 2 महीना लॻाया जेतिरो अरसो लॻो मोटी आयो चवंदा मुंहिंजी जॻह जी चाबी ॾे चवंदा छाजी तुंहिंजी जाइ कब्ज़ो करे हो जाइ ते कब्ज़ो करे हो हिन त हुनखे ईमानदार सम्झो साहिब रकी साहब जहिड़े वटि आयो अल्लामा अली शेर हैदरी साहब साईं अली शेर हैदरी साहब जे बुज़ुर्ग वटि आयो साईं छा कया अली शेर बिरोई साहब दावत बरकातुल्लाह अलैहि असांजा मोहसिन साईं छा कया उन चयो बादशाह सलामत वरी इंसाफ़ वारो आयो आहे बादशाह ॾे वञ उहो शख़्स सिधो बादशाह सलामत ॾे वियो साईं मुंहिंजी जाइ खाई वियो आहे कब्ज़ो करे वियो आहे मां त हज ते वियोसि चङो सम्झी हिनखे जाइ जी चाबी ॾिनमि बादशाह सलामत चयो त वाकई जाइ तुंहिंजी आहे चई हा साईं जाइ त मुंहिंजी आहे जे सुभाणे जॾहिं मां बादशाही सवारी ते चढ़ी अचां माण्हू परे कंदा चवंदा परे थियो बादशाह सलाम जी सवारी थी अचे तूं परे न थिया मुंहिंजी सवारी जॻह बीठो हुजां सुबुह जो टाइम थियो बादशाह सलाम ते माण्हू चयो परे थियो बादशाह सलाम जी सवारी आहे हीउ बादशाह सलाम जे घोड़े जॻह इहे करे बीह रहियो बादशाह सलाम ते वेझो घोड़ो आणे घोड़े खां हेठि लही उनखे वॾो सलाम कयईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अदा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं तूं एतिरो अरसो काॾे हलियो वएं नज़र न पियो अची चइसि मां हज ते वियो हुउसि पैदल हज ते पोइ बादशाह चयो त को बि कमकार हुजे 24 कलाक तो मुंहिंजो दरवाज़ो खोलियल आहे तूं हलियो अचिजांइ
जंहिं जाइ ते कब्ज़ो कयो उहो भरिसां बि ॾिसे पियो त हिन जो त बादशाह सां ताल्लुक़ आहे गहरो, यार मारे विझंदो हुई। बादशाह वियो सिधो अची हुनखे मिंत के चवंदा हे तुंहिंजूं जाइ जूं चाबियूं भली मूंखे माफ़ कजां, तुंहिंजो त बादशाह सां ताल्लुक़ हो। अदा बादशाह सां ताल्लुक़ हुयो त जाइ मिली वई, दुनिया जो कमु थी वियो। बादशाह जे बादशाह अल्लाह सां तव्हां असांजो ताल्लुक़ ॻंढियल हूंदो, ॿ मानियूं रब न ॾींदो, ॿुधायो इज़त न ॾींदो, रिज़्क़ न ॾींदो, दुआऊं क़बूल न कंदो, सभु बेड़ा पार थींदा। मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु, मन कान लिल्लाह कान अल्लाह लहू। तू अल्लाह जो थी वञ, अल्लाह तुंहिंजो थी वेंदो। अल्लाह साईं तुंहिंजे लाइ ज़मीन बणाई, तुंहिंजे लाइ जानवर बणाया, तुंहिंजे लाइ आसमान बणाई। अलम तरौ कैफ ख़लक़ल्लाहु सबअ समावातिन तिबाका वजअलल क़मर फ़ीहिन नूरा वजल शम्स सिराजा। अल्लाह फरमाए तो आसमान तुंहिंजे लाइ, उनमें वरी जेके बल्ब रोशन करे छॾिया, सिज बि तुंहिंजे लाइ, चंड बि तुंहिंजे लाइ, सितारा बि तुंहिंजे लाइ। सिज ते रोशनी पचे, सिज जी रोशनी ते फसल पचंदा आहिनि, चंड जी रोशनी ते फसल में वाधारो ईंदो आहे, सितारनि जी रोशनी ते फसलुनि में मिठास ईंदो आहे। अल्लाह एॾो महिरबान। व इन लकुम फिल अनाम लइब्रा, सॼो क़ुरान भरियो पियो आहे। रब फरमाए तो हर शइ मां तुंहिंजे लाइ पैदा कई आहे, तूं सिर्फ़ु हिकिड़ो कमु कर, हीअ पेशानी मख़लूक जॻह न झुका, के डंडे जगह के कब्र जगह न झुका, तौहीद में कंहिंखे शरीक न कर। अल्लाह फरमाए तो, अल्लाह वहदहु ला शरीक फरमाए तो, सॼी कायनात मुंहिंजा बाना मूं तुंहिंजे लाइ ठाही आहे। त अज़ीज़ दोस्तो मूं जेका आयत पढ़ी आहे सूरत इब्राहिम 13 सिपारो, इन जे अंदरि अल्लाह फरमाए तो, क़ुरान अल्लाह फरमाए तो जेको कलमो आहे हिकिड़े वण वांगुरु आहे। जीअं कल वण खे हिफ़ाज़त बि कबी रिढ बकरी जी भेल खां, गर्मी सर्दी खां उनखे वॾो कबो। जॾहिं हू वॾो वण थी वेंदो, असलुहा साबितुन, पाड़ूं ज़मीन में वेंदियूं, टारियूं मथे थींदियूं, साल में हिकु दफ़ा मेवो खाईंदो। कलमो बि ईअं वण वांगुरु आहे, इन जी असां केयर कंदासीं, संभाल कंदासीं, हिफ़ाज़त कंदासीं त इंशा अल्लाह ताला दुनिया बि असांजी भली थींदी, आख़िरत भली थींदी। पर कलमे जी तौफ़ीक़ ईअं न थींदी। हीअ मोबाइल आहे 24 कलाक हलायो, बैटरी डाउन थी वेंदी। मोबाइल जे लाइ 2 शयूं 3 शयूं ज़रूरी आहिनि। हिकु त हिन में बैलेंस हुजे, ॿिए नंबर ते हिन में टावर हुजे, 3 नंबर ते बैटरी चार्ज हुजे। एसि ताईं ही मोबाइल भले 50,000 जो हुजे कमु न कंदो। कलमो बि अहिड़े तरीक़े सां आहे, कलमे में बि नमाज़ हुजे, रोज़ो हुजे, तक़वा वारी ज़िंदगी हुजे। इहा कॾहिं हासिल थींदी जॾहिं मोबाइल जी बैटरी चार्ज कंदे पंहिंजे दिलि जी बैटरी अल्लाह वारनि जी सोहबत में वेही करे बैटरी खे चार्ज कर, त पोइ कलमे पढ़ण जी ऐं हुज़ूर जे मथां सुन्नत ते अमल करण जी पोइ तौफ़ीक़ मिलंदी। इहे कोन मिलंदी। नफ्स शैतान में बुरंदज रहतुरा, तवज्जो करे दे, नफ्स शैतान में बुरंदज रहतुरा, ताब अंदाज अंदर चहतुरा। बुजुर्ग चए तो कलमो तो पढ़ी वे, जेस ते अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार न कंदे, नफ्स ऐं शैतान ॿई तुंहिंजा दुश्मन आहिनि। नफ्स वज़ीर दाख़िला आहे, शैतान वज़ीर ख़ारिजा आहे। ॻाल्हि त ॿुधो, जे मुल्क जो वज़ीर दाख़िला ऐं वज़ीर ख़ारिजा जूं पॉलिसियूं मुल्क जे ख़िलाफ़ हुजनि, उहो मुल्क त तबाह थींदो। अहिड़े तरीक़े सां असांजो वज़ीर दाख़िला नफ्स आहे, असांजो वज़ीर ख़ारिजा शैतान आहे। ऐं बुज़ुर्ग चए तो नफ्स शैतान में बुरंदज रहतुरा, ताब अंदाज अंदर चहतुरा। ॿुधो, बुज़ुर्ग चए तो नफ्स शैतान खां बचिजा, इहो तोखे अल्लाह जे रसूल जे रस्ते खां हटाए जहन्नम जे खॾे में उछलाईंदा। ऐं नफ्स शैतान के बचण जे लाइ हिकिड़ी सूरत आहे, क़ुरान चए तो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वकूनू मा सादिकीन। अल्लाह फरमाए तो ईमान वारो तक़वा इख्तियार कयो। ऐं क़ुरान चए तो अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार कयो। जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार करंदो, नफ्स शैतान जे मकर खां, दजल खां, ठगी खां, फ़रेब खां तव्हां जूं अखियूं खुली वेंदियूं। नफ्स काॾे वठी थो वञे, अल्लाह जो हुकुम छा आहे, शैतान छा थो चवे, अल्लाह जो हुकुम छा आहे। इहे सभु शयूं तॾहिं थींदियूं जॾहिं दिलि जूं अखियूं खुलंदियूं, ऐं दिलि जूं अखियूं तॾहिं खुलंदियूं जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार कंदे। त अज़ीज़ दोस्तो, कलमे खे रोज़ाना पढ़जे, कलमे जो रोज़ाना ज़िक्र कजे, उथंदे वेहंदे दुरूद शरीफ़ पढ़जे। असांजे इलाइक़े में हिकु शख़्स आहे, उहो परेशान हुयो। हिकु औरत हुई, उहा परेशान हुई, हाणे 4 महीना थिया आहिनि, उनजो मूंसां रिश्तो बि आहे। उहा परेशान हुई। राति जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन औरत खे ज़ियारत, चओ सुभान अल्लाह, हाणे 4 महीना थिया आहिनि, उन सां मुंहिंजो रिश्तो बि आहे। कहिड़ो रिश्तो आहे उन औरत सां, साईं खे बाद में ॿुधाईंदुसि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम आया, उन औरत जे मथे ते हथ रख करे फरमायूं, अम्मा तू परेशान न थी, तू अस्माउल हुस्ना जो विर्द कर पुट, अल्लाह तुंहिंजूं परेशानियूं दूर। अस्माउल हुस्ना क़ुरान शरीफ़ जे इब्तिदा में हूंदा आहिनि, अल्लाह साईं जा पाक नाला हूंदा आहिनि। क़ुरान पाक खोलींदो, पहिरें सुफ़े ते अल्लाह साईं जा 99 नाला हूंदा आहिनि।
हुजूर से उन औरत के हींअर 4 महीना थिया ज़ियारत कराई। उहा औरत तहज्जुद गुज़ार नमाज़ी आहे। नबी से मथे ते हथ फेरियो, फरमाया हेॾे ॾिसो, फरमाया अम्मा अस्माउल हुस्ना जो विर्द कर, अल्लाह तुंहिंजी परेशानियूं दूर कंदो। त मुंहिंजा अज़ीज़ो असां अस्माउल हुस्ना पढ़ूं, अल्लाह जो ज़िक्र कयूं, 5 वक़्त नमाज़ पढ़ूं। हिकिड़नि माण्हुनि खे परेशानी हूंदी आहे, अबा मुंहिंजी न्याणियुनि जो रिश्तो नथो थिए, दुआऊं कराई, अबा कराईंदा आहिनि न दुआऊं। हिकिड़ा हूंदा आहिनि पुटनि जी शादी नथी थिए, हिकिड़ा हूंदा आहिनि ॿनी फ़सुल में बरकत न आहे, हिकु शख़्स हूंदा आहिनि जेको ॿाहिरियां माण्हू ॿनियुनि ते केस कंदा आहिनि, उन में परेशान हूंदा आहिनि, हिकिड़ा उमिरियूं बीमारी में। हर क़िस्म जी मुश्किलात जो हल अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जो क़ुरान जी तिलावत आहे। मर्द हुजनि या औरतूं हुजनि, 5 वक़्त नमाज़ पढ़नि, अल्लाह जो रोज़ाना जेके असांखे हाले शरीफ़ वारा, अमरूद शरीफ़ वारा बुज़ुर्ग ॾसींदा आहिनि, ज़िक्र रोज़ाना ज़िक्र कयूं, अबे अम्मा जो अदब कयूं, एहतराम कयूं। इंशाअल्लाह अल्लाह ताला दुनिया जूं परेशानियूं दूर कंदो, आख़िरत जूं परेशानियूं दूर कंदो। 3 दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो त वरी बि ताज़गी थी वञे। अदा शहीद भाउ असांजे अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैहि खे बख़्शीदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद। सही दुआ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद। अल्लाह इन कुल शरीफ़ जो सवाब असांजे वॾे चाचे साईं अब्दुल रज़ाक मेखे शहीद रहमतुल्लाह अलैहि खे अता फ़रमा, जन्नत में आला उनखे दर्जो अता फ़रमा। उनजे